8 फरवरी 2024 को मुल्क भर में आम इंतखाबात होने जा रहे हैं। मुल्क भर की तरह शदादकोट के शहरी भी गुज़श्ता हुकूमतों की तरह आने वाले हुकूमत के हवाले से शदीद परेशानी और मायूसी का शिकार हैं, क्योंकि गुज़श्ता 40 साल में शदादकोट में ख़ास तौर पर पाकिस्तान पीपल्स पार्टी का ही राज रहा है, मगर शहर तरक्की करने के बजाय शुरू से ताहाल अंधेरे में ही रहा। अब 2024 के हवाले से जो भी तो इंशाअल्लाह ताला शदादकोट के माना बेहतर कंदो। हाणे ॾिसूं था अलाह ख़ैर करे। अॻ में 40 सालनि खां खंडर लॻो पियो आहे, न इस्पताल न छा आहे, न रोड न नाला। पाण जेको आहे त इस्पताल आहे न छा आहे, न कुते जी इंजेक्शन आहे, न रोड आहे न रस्तो आहे। को निमाज़ी वञे थो जाॾे काॾे माना पाणी पाणी किनो किचिरो हे हो रस्तो माना जेको बि आहे, न शहर में काथे बि वञो गंदगी गंदगी ढेर शदादकोट आहे। पार्टी जे हुकूमती दौर जा सभई दौर ॾिठा आहिनि। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो दौर ॾिठो आहे ऐं उनखां पोइ ॿ भेरा असांजे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो दौर, टियों भेरो ज़रदारी जो दौर ऐं सूबाई सभई हुकूमतूं तक़रीबन पीपल्स पार्टी जूं रहियूं आहिनि। शदादकोट टेक्सटाइल मिल खां सवाइ पोइ जेका के बि हिते तरक़ियाती स्कीमूं असांखे न मिलियूं आहिनि, सवाइ बेनज़ीर जे पहिरें दौर में जेको सुई गैस आयो उहो यादि अचे थो। बाक़ी त हिते जेके असांजी रेलवे लाइन अंग्रेज़ ॾिनी उहा बि तक़रीबन उखेड़े पटे विया आहिनि, उहा बि न रही। बि बारिश थींदी आहे त उहे ॿुॾंदा आहिनि, नालनि जो पाणी बि उन्हनि जे घरनि में वेंदो आहे। शहर जी अहिड़ी हालत कई अथऊं। तूं हितां कामयाबु थी ऐं हिन इलाइक़े खे मिस कयो अथऊं, जंहिंजे करे हीउ इलाइक़ो सॼो तबाह लॻो पियो आहे। 2007, 2010, 2022 शदादकोट के तारीख के वो यादगार दर्दनाक साल रहे हैं, जिनमें कुदरती आफात और तूफ़ानें आ गईं और आकर सब कुछ बहा ले गए, और तीनों बार पाकिस्तान पीपल्स पार्टी वाले ही बरसर इक़्तिदार थे, मगर उन्होंने कुछ नहीं किया। जो भी किया शहरियों ने अपनी मदद आपके तहत करके ख़ुद को महफूज रखा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदादकोट।